अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो वकार अली हुज़ूरी। सो दोस्तों, मां हींअर हिन वक़्तु हैदराबाद जी स्टेशन ते मौजूदु आहियां, छो त मूंखे वञिणो आहे कराची जे लाइ। ऐं जीअं मां हिते स्टेशन ते इन थियुसि त साईं जन मूंसां मिलिया ऐं मूंखे हिते बाक़ाइदगी सां बीहारियो ऐं माशाल्लाह ॾाढी इज़त ॾिनऊं ऐं मान ॾिनऊं। सो साईं जन सां ॻाल्हायूं। साईं अस्सलाम वालेकुम। साईं अल्हम्दुलिल्लाह। साईं तव्हां असांखे तमामु भरपूर मोट, सुठी मोट ॾिनी ऐं असां तव्हांजा नया शुक्रगुज़ार आहियूं। जी साईं। ऐं तव्हांजो ॿुधंदा ॾाढो ख़ुशी थींदी आहे। जी जी साईं। नातो तव्हां पढ़ंदा हो माशाल्लाह साईं। साईं मज़ो ईंदो आहे। जी जी साईं। माशाल्लाह, अलाह ख़ुशि कंदो आहे। माशाल्लाह साईं, माना असांजूं नातूं ॿुधण सां सुकून अचे थो तव्हांखे बाक़ाइदे दिली। माशाल्लाह साईं, केतिरा नात असांजा ॿुधा अथव? ॾाढी ॿुधी अथव माशाल्लाह। नथा करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह। त पोइ ऐं हिते हुजण जो फ़ाइदो मां अव्हांखे हिकिड़ो ई ॾेई सघां थो त अव्हांखे कुझु न कुझु रसूल पाक जी शान में ज़रूरु ॿुधायां। हो जॾहिं पुछां दामला हिक चवंदो सान, मां त सोणे नबिया जो ग़ुलाम आहियां, ॿी काई शइ त न ॼाणा थो, रुॻो पढ़ंदो सलातो सलाम आहियां, ॿियो कोई अमल कोन्हे मूं वटि, बसि उन जी मोहबत आंदियतम रखी इस्म अका जो अखड़िन ते, पयो चुमंदो मोहम्मद नाम आहियां, जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान, मां त सोणे नबीअ जो ग़ुलाम आहियां। वॾी महिरबानी साईं। सो असांखे दुआउनि में यादि कंदा, असां बि तव्हांखे दुआउनि में यादि कंदासीं। वॾी महिरबानी। लख लाइक साईं, लख लाइक।